वक़्त वारनि जा वार साहिबा पर दोस्तनि जो सलूक मारे थो। दोस्तनि जी गिला फुज़ूल आहे, ज़िंदगीअ सां शिकायतूं आहिनि। जे वरण जी करीं त बि बहाना घणा, जे न मोटी वरीं त बि बहाना घणा। वफ़ापली सिंध जो मशहूर शाइर वफ़ापली, असुल नालो वली मोहम्मद वलद ख़ान साहब अता मोहम्मद पली, 7 डिसंबर 1944 ते ॻोठ अता मोहम्मद पली ज़िले उमरकोट में ॼाओ। शाइरीअ में ग़ज़ल ऐं काफ़ियूं संदसि पसंदियूं सिन्फ़ूं। लऊं लऊं मंझि लॻार, दर्द हज़ारे, हिकिड़ी दिलि किताबनि जे लेखक वफ़ापलीअ जी शाइरीअ खे उस्ताद ग़ुलाम क़ादिर, आबदा परवीन, सिंगार अली सलीम, शफ़ी फ़क़ीर समेत ॿियनि फ़नकारनि ॻायो आहे। ए दिले बेक़रार प्यार न कर, बेमुरवत जो एतबार न कर। जहिड़ियूं सिटियूं लिखण वारो वफ़ापली 18 अप्रैल 2019 ते वफ़ात करे वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।